महिरबानी अदा। सभ खां पहिरीं त आउं पंहिंजे सूबा सिंध PMLN जे सदर शाह अहमद शाह साहब, PMLN ज़िला मलीर जे सदर फ़िरोज़ ख़ान साहब ऐं बाक़ी आयल दोस्तनि जो थोराइतो आहियां जो हू मूं वटि हली आया ऐं असां अॼु NA 237 जी हवाले सां हिते मीटिंग कई आहे, ॻाल्हि ॿोल कई आहे। जीअं शाह साहब चयो त हिते आऊं ऐं मूंसां गॾु मोहतरम जनाब ज़ैन अंसारी साहब टिकट लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। ऐं इन खां अलावा इहो बि ॿुधण में अचे पियो त हिन सीट ते, हिन तक ते PDM पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट पंहिंजो मुश्तरका उम्मीदवार आणींदी। पार्टी जेको बि फ़ैसिलो कंदो, पार्टी जी फ़ैसिले खे असां क़बूल कंदासीं, असां एतिराम कंदासीं। ऐं जेको PDM जो प्लेटफॉर्म ते जेको इलेक्शन विढ़ण जो जेको असांजी पार्टी जो मौक़िफ़ आहे, असां उन मौक़िफ़ जी भरपूर हिमायत था कयूं। ऐं असां जंहिं बि उम्मीदवार खे PDM टिकट ॾिनी, असां हुन जी भरपूर तरीक़े सां मदद कंदासीं। ऐं बि मदद कंदुसि, असांजो तंज़ीम पूरो मदद कंदो शाह साहब, ऐं शाह साहब जी क़यादत में असां हुन सां गॾु हूंदासीं। उन्हनि जी जानी माली हर तरह सां असीं मदद कंदासीं। पर हिकिड़ो ॻाल्हि आउं तव्हांजे चैनल जी तवसत सां पंहिंजी क़यादत खे, PDM जी क़यादत खे गोशगुज़ार करणु चाहियां थो त हिन तक ते जेको असां 2013 में पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ हिन तक मां कटी चुको आहे। टिकट PMLN जो हो, उम्मीदवार भले अब्दुल हकीम बलोच साहब हो, जेको मोहतरम आहे, असांजो उस्ताद आहे, असांजो अॻुवाण आहे, असांजो रहनुमा आहे, असांजो भाउ आहे, असांजो मोहतरम आहे। पर इहा सीट हुन PMLN जी टिकट ते खटी हुई। ऐं 2018 में इन्हीअ तक ते वरी जेका सभिनी खे ख़बर आहे हिन मुल्क में छा थियो, हुन इलेक्शन सां छा थियो, उहो इलेक्शन PMLN जी चोरी थी, जंहिंजी करे हिते जेको आहे PTI जी उम्मीदवार कटी आयो। ऐं सम्झां थो त हिन सीट ते, हिन तक ते अॼु बि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी पोजीशन तमामु सभिनी पार्टियुनि खां ज़्यादा मज़बूत आहे। ऐं PDM जी क़यादत खे ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी क़यादत खे ऐं तव्हांजी चैनल जी तवसत सां इहो गोशगुज़ार करणु चाहियां थो त पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो जेको बि उम्मीदवार हिन तक मां बीहंदो, उहो ज़्यादा PDM लाइ बि सूटेबल रहंदो, हिते जी जमहूरी क़ुवतनि जी लाइ बि सूटेबल रहंदो। ऐं अगरि असांखे हिन आमराना क़ुवतनि खे या जाबराना क़ुवतनि खे असांखे शिकस्त ॾियणी आहे त ज़रूरी आहे त हिन टिकट में PMLN खे कंसिडर कयो वञे। बाक़ी लियारी में असीं बिल्कुलु इन ॻाल्हि जे हक़ में आहियूं त लियारी वारो टिकट PDM भले पीपल्स पार्टी खे इशू करे। ऐं कोरंगी में 239 वारे सीट ते MQM जो स्टेक आहे, MQM जी असां हुते भरपूर सभु मदद कंदासीं। लेकिन 237 में अॼु बि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ में आउं सम्झां थो त PDM लाइ बि बहितरु रहंदो। महिरबानी।